आप देख रहे हैं मुल्क का सबसे ज़्यादा देखा जाने वाला न्यूज़ चैनल सच्चाई न्यूज़। साईं अवां इहो ॿुधायो त ताज़ो ॿुधण में इहो आहे त अवां महर ग्रुप खे अलविदा करे तव्हां पीपल्स पार्टी में वरी ऐलान कयो आहे। इहे ख़बरूं वाक़ई हक़ीक़ी आहिनि या ग़लति ख़बरूं आहिनि? अगरि हक़ीक़त ते मबनी आहिनि त इन जी छा वजह आहे? तव्हांजी महिरबानी, मूं पंधु करे आया आहियो ऐं मुंहिंजो मौक़िफ़ वठणु आया आहियो। अदा मां कॾहिं बि महर साहब खे नथो छॾे सघां। उहो मुंहिंजो सियासी बि वॾो आहे त ज़ाती बि वॾो आहे। उन सां मां गॾु आहियां ऐं मूंखे को लालच कोन्हे जीअं अॼुकल्ह माण्हू मफ़ाद परस्त आहिनि कि ठीकनि जी लालच में, कि नौकरियुनि जी लालच में, या ॿियो को ॿध छोड़ जे हिसाब सां को मतिलबु रखी हर सियासी माण्हू सां वास्तो रखनि था। हिते हर कैटेगरी आहे, हर सियासतदान सां गॾु हर पार्टी में सुठा माण्हू बि आहिनि, बिना लालच वारा बि आहिनि, लालची बि आहिनि। मुंहिंजो महर साहब वॾो आहे। मूंखे कुझु मिले न मिले छा बि थिए, पर मुंहिंजो वॾो आहे। जेतिरी ज़िंदगी आहे त मां उन सां गॾु आहियां। कॾहिं सोचियो बि न आहे त मां गोसबश खान महर खे छॾियां। हाणे कुझु ॾींहं थिया, 2-3 महीना, आगा साहब सां बि ॼाण सुञाण आहे, पर पार्टी में उन सां न आहियूं या सियासी हिसाब सां। कुझु दोस्त हुया हिते ज़िले जा, तालके जा, उहे राब्ते में हुया त आगा साहब सां तव्हां मिलो ऐं चांहि गॾिजी पियो। आगा साहब चए थो त मूं सां मिलायो। पोइ वरी मां जो ठीकु आहे। पोइ मुंहिंजो दोस्त आया, आगा साहब हिते आयल हुयो, चयो सुभाणे 12 बजे आगा साहब सां गॾु चांहि पीअंदासीं, तव्हां टाइम ॾियो। मां ठीकु आहे। पोइ मां वियुसि। आगा साहब आगा सराय खान दुरानी बंगुले ते हुया, मिलियासीं, ॾाढी इज़त ॾिनई, वेठासीं, चांहि बि गॾिजी पीतीसीं, हाल अहवाल थिया। पोइ मां पंहिंजो जेको बि मुंहिंजी हैसियत आहे मां पंहिंजो ॿुधायोमांसि त जेको आहे ॾखिणनि में रहूं था, सियासी या समाजी हिसाब सां कमु कयूं था। महर साहब पहिरियां कमारिया साहबनि सां हुयासीं, उन्हनि सां ज़ाती घरु रस्तो, मुंहिंजो फादर आहे डॉक्टर अब्दुर्रहमान सियाल, उनखे त हिम्मत अली ख़ान कमारियो अज़हर ख़ान चवंदा आहिनि त असांजो टियों भाउ आहे। उन हिसाब सां मां बि उन्हनि खे वॾो सम्झंदो हुयुसि, सम्झां थो हाणे बि। पर उते जेको आहे, जेको उन्हनि सां गॾु ज़ाती लेवल ते, पार्टी लेवल ते न रहियासीं, पर उतां मूंखे नजफ़ ख़ान या ज़ुल्फ़कार ख़ान खां मोट न मिली, उहा इज़त न मिली। मां कुंड वठी वेही रहियुसि घर ख़ामोश थी। सर नाज़रीन खे तव्हां इहो ॿुधायो त आख़िर काफ़ी अरसे खां वठी तव्हां दुरानी ख़ानदान खां बि कटियल रहियो, कमारिया ख़ानदान खां बि कटियल रहियो ऐं आहियो बि हिन वक़्तु, त आख़िर यकायक कहिड़ी शइ आख़िर ज़ाहिर थी या अव्हां जी कहिड़ी मजबूरी थी जो हाणे तव्हां कोट दुरानी तां पंहिंजा तालुकात जेके आहिनि उहे बरक़रार रखण जी कोशिशि कई? अदा मुंहिंजी का बि मजबूरी कोन्हे। मां न चोर आहियां, न मूंखे नौकिरी जी ज़रूरत आहे। मुंहिंजो जेको अक़ीदो आहे उहो अलाह सां पैदा कयो आहे। जंहिं ॾींहुं मां पैदा थियुमि अलाह सां मुंहिंजो रिज़्क़ लिखी छॾियो। बाक़ी आहे हिते जीअं ज़िंदगी गुज़ारण लाइ, जीअं सुठो कमु कबो, महिनत कबी त सुठी ज़िंदगी गुज़ारबी। जेकॾहिं चुप करे वेही रहिबो त पोइ मसइला मसाइल, महांगाई जो दौरु आहे उहो माशाल्लाह जेको ज़रूरतूं असांजूं पूरियूं थियनि थियूं। बाक़ी मूंखे लालच न आहे त मूंखे किरोड़ हुजनि, अरब हुजनि, जहाज़ हेठां रखां ऐं मां घुमां। मुख़्तसिर ज़िंदगी आहे, मुख़्तसिर ज़िंदगी आहे। किरोड़ जेकॾहिं लख गॾु कंदुमि त लालच थींदी किरोड़नि जी, किरोड़ त अरब, आख़िर त ज़िंदगी पूरी थी वेंदी, हिरसां इहे ख़्वाहिशूं पूरियूं न थींदियूं। इन करे मां पंहिंजूं ख़्वाहिशूं महदूद बसि सुठी ज़िंदगी गुज़ारियां थो। हाणे बि मूंखे का मजबूरी, का लालच या को अहिड़े तकलीफ़ कोन हुई त मां को वञी कोट दुरानी जो पासो वरितो त मुंहिंजा मसइला हल कंदो या हल करण वारो सभु अलाह सां ई आहे। बाक़ी इज़त जेको उहो बि जॾहिं अलाह जे तरफ़ां हूंदो, जेको मुंहिंजे लाइ त इज़त बि मिलंदी त सभु मसइला बि थींदा। सर नाज़रीन खे अव्हां थोरो महिरबानी करे इहो बि ॿुधायो त तव्हां माज़ी में बि आगा सिराज दुरानी तां या कोट दुरानी तां तव्हांजा तालुकात रहिया त उहे छा ते मुनक़ते थिया? पहिरियां जेको जीअं जीअं हिते मां नंढो हुउसि पढ़ाई जे दौरान, आगा मूसी ख़ान या आगा सिराज ख़ान, आगा मूसी ख़ान त मुंहिंजे पीउ जो दोस्त हो, घर हो,
रोज़ानो शाम जो असां वटि चांहि पीअणु ईंदो गड़ियासीन खां, तॾहिं खां वास्तो हुननि सां आहे ज़ाती बि। पर पोइ सियासी हिसाब सां पार्टी में आयो, पढ़ाई जे दौरान मेल जोल बि घटि पई थिए, हुते पोइ उहो ख़्यालु न ॾिठोसीं। ॿियो वरी बाबे जो सरदार हिम्मत अली खान वारनि सां तमामु ज़ाती वास्तो घणो, पोइ इन करे मुंहिंजो वञणु न थींदो। बाबू चवंदो हुओ हा असांजा हाणे वॾा भाइर इहे आहिनि, तूं वेंदे त ॼण असांजी इज़त घटि थींदी। बाक़ी न कॾहिं बाबे लालच रखी आहे कंहिं बि सियासतदान में, या कॾहिं असां कोन विया आहियूं त हे मसइलो आहे, न ई वरी मूंखे हाणे का लालच आहे। पोइ उन हिसाब सां वरी हुननि बि उते जेको हुयो आगा साहब जहिड़ो माण्हू तमामु हीरो माण्हू आहे, ऐं भली मां ॿी पार्टी में हुजां किथे बि हुजां, पर जेके आगा साहब नौकरियूं ॾिनियूं असांजे तालके खे या सिंध में, अॻु में मुंहिंजी ज़िंदगी में को बि अहिड़ो सियासतदान या वज़ीर आला बि न आहे जंहिं एतिरियूं नौकरियूं ॾिनियूं हुजनि, ऐं वरी न ई हाणे को अहिड़ो थींदो जो एतिरियूं नौकरियूं ॾेई सघे। त सर इहो असांखे नाज़रीन खे बि इहो ॿुधायो त आगा साहब नौकरियूं त काफ़ी टाइम पहिरियां पंहिंजे टाइम पीरियड में ॾिनियूं, ऐं तव्हां जेको हाणे जेको माज़ी क़रीब जो टाइम आहे उन में तव्हां आगा सिराज सां तव्हांजा तालुकात माना न हुया। हाणे हिन वक़्तु जेतोणीकि माना तव्हांजा तालुकात ताज़ो उन सां जुड़िया आहिनि, त उन जी ख़ासि माना वजह कहिड़ी बणी आहे? हा ॿुधायां थो त पोइ जेतिरियूं नौकरियूं त ॾिनई, जेतिरो माण्हुनि खे नवाज़ियो अथई, ऐं जेकॾहिं माण्हुनि वटि क़दुरु हुजे ऐं उहे नौकरियुनि वारा ई आगा साहब खे वोट ॾियनि, त शायदि उहो घर सुतो पियो हुजे, उनखे वर्क करण जी या तकलीफ़ करणी ई न पए। पर अॼुको ज़मानो ॾाढो तेज़ी सां हली रहियो आहे, माण्हू एहसान फरामोश थी विया आहिनि। ॿियो लालच हर माण्हू में अॼुकल्ह सोच इहा आहे, अक़ीदो इहो आहे त पैसो आहे त सभु शइ आहे, पैसो न आहे त न इज़त आहे न का शइ आहे। पर मुंहिंजो अक़ीदो इहो आहे त अलाह साईं आहे, अलाह साईं ॾियण वारो आहे, पैसो बि इहो ईंदो जेकॾहिं अलाह चाहींदो, इज़त सां माण्हू हलंदो त सुठी ॻाल्हि आहे। लालच में पैसो वधाईंदो, हर समय मशीन थी वेंदो त इज़त न रहंदी। ऐं बाक़ी जीअं आगा साहब जो हाणे चयो त हाणे आगा साहब जे लाइ दोस्तनि चयो त मिलोसि, मां जेको मिलियोमांसि कलाक ॿ कचहरी कई, ॾाढो सुठो आगा साहब इज़त ॾिनी, ऐं जेको हाल हवाल थिया उन हिसाब सां चई त मूंखां जेको आहे तालके लेवल ते या सिंध लेवल ते, मुंहिंजे वॾनि खां वठी असां हुकूमतुनि में रहिया आहियूं, असां सदाईं अवाम खे कुझु ॾिनो आहे, कुझु उन्हनि खां वोट खां सवाइ ॿी का शइ न वरिती आहे, न लालच रखी आहे। सो बाक़ी आहे अॻे माण्हू जो, मां न ॾिठो त कहिड़ी ज़ात आहे, कहिड़ो फ़िरको आहे, छा आहे, जेको आयो अलाह जे तरफ़ां मुंहिंजे हथ में नौकरियूं आयूं, मां ग़रीबनि में ॾिनियूं, पर मूंखे मोट न ॾिनो। हाणे हिते जेके माण्हू मां टीम आंदी, मां चयोमांसि आगा साहब जेका तव्हां वटि टीम आहे तालके लेवल ते, उहा कमु सही न पई करे, जंहिंजे करे तव्हांजो असर बि घटियो आहे, ऐं माण्हुनि में अवाम वेझो ग़रीब तव्हांजे वेझो अची कोन थो सघे, उहे तव्हां सां मिलाइनि ई कोन था। उहो आगा साहब मञो त बाक़ी खामियूं आहिनि। सो मां इन कोशिशि में आहियां त सुठा माण्हू मूंसां मिलनि। इन हिसाब सां जे मां तव्हांखे बि घुरायो आहे, शरीफ़ माण्हू आहियो, ॾखणनि में रहे थो, डॉक्टर MBBS आहे, सो पढ़िया लिखिया माण्हू अहिड़ा जेकॾहिं मूंसां गॾु हूंदा त मुंहिंजी अञा इज़त वधंदी। पोइ मां चयोमांसि जेकॾहिं तूं मूंखे इन जे लाइक़ु सम्झो, साइड ते वेठा हुआसीं त वेठा हुआसीं, तो त असांखे टीम तुंहिंजी पहचान ई कोन ॾिनो। हाणे जेकॾहिं मूंखे घुरायो थी ऐं मूंखे मान ॾिनो थी, इज़त ॾिए थो, त तूं मुंहिंजो वॾो आहे, मां को पार्टी में ऐलान कोन थो कयां, ज़ाती लेवल ते जेको हाल हूंदो मां तोसां गॾिजी कमु कंदुसि। जेको मुंहिंजो हाल आहे, या जेके 2 दोस्त 5 दोस्त, मां को सरदार न आहियां, को चङो मुड़ुसु कोन आहियां, पर जेको मुंहिंजो हाल आहे, ॿान वधण जी वाट आहे, 5 दोस्त आहिनि, उहे तोसां गॾु आहियूं, इनशाला सचाई सां आगा साहब सां गॾु हूंदासीं। इहा मां जेको आहे आगा साहब सां मिली करे उनखे जेको यकीन दहानी ॾियारे आयुसि, ऐं मां टी पार्टी जे लाइ बि उनखे अर्ज़ु रखियो, चई त इजलास आहे, इजलास खां थी अचां तुंहिंजी चांहि पीअंदुसि। उनखां पोइ मां गोस्बत खान बहार साहब सां बि मिलियुसि, उनखे बि सॼी मां हक़ीक़त ॿुधाई। उन बि चयो त साईं ठीकु आहे, जेकॾहिं तुंहिंजी दिलि चए थी होॾे, त मां कॾहिं न कंहिंखे मनो कई आहे, न हाणे मनो कंदुसि। सर हीअ जेको ताज़ो हिन वक़्त जी जेका फ़ज़ा जुड़ी आहे, उन मां इहो महसूसु थिए थो पियो त कमारिया ऐं दुरानी ख़ानदान में कुझु स्पेस पैदा थी पियो आहे, सियासी खला आहे, तालुकात जो फ़ुक़दान आहे,
इन सबब जे करे आगा सिराज खान दुरानी पंहिंजा परे थियल दोस्त पाण सां गॾु मिलाए रहियो आहे। अव्हां सां थियल मुलाक़ात बि उन सिलसिले जी कड़ी त न आहे? अदा हाणे कमारिया साहब उन्हनि सां त वॾनि खां रस्तो वास्तो आहे न। हाणे बि को मुंहिंजो हुननि सां को दुश्मन हुया इहो त कोन्हे। सियासी लेवल ते हिक ॿिए खां परे जेके न माण्हू हूंदो आहे इज़त जो बुखियो, इज़त न मिले त माण्हू पासो वठी जेको शरीर माण्हू वेही रहे त सुठी ॻाल्हि आहे। पोइ जॾहिं मां ॾिठुमि त हाणे मुंहिंजी हिते इज़त न आहे त मां कुंड वठी कमारिया साहिबनि खां वेही रहियुमि। उन खां पोइ कमारियनि साहिबनि कॾहिं बि मूंखे साल 2 साल या 3 साल थिया आहिनि, या त उन्हनि मुंहिंजी ज़रूरत ई महसूसु न कई, न मूंखे अॼु ॾींहं ते को चयो, या मां दोस्तनि खे चवंदो रहियुमि या जेके दोस्त मिलंदा रहिया त बसि मसइलो आहे इज़त न आहे, मां कुंड वठी वेठो आहे। सो हाणे जेके न आगा सिराज बि कॾहिं न घुरायो न ज़रूरत सम्झे त मां कुंड ते हुयुसि। पर हाणे उहो आगा साहिबु छा सोचे मूंखे घुरायो, शरीफ़ सोचे या ज़रूरत सम्झे या ॾखणनि जे हिसाब सां या पढ़ियल लिखियल सम्झी उन ज़रूरत सम्झी। ॿी ॻाल्हि जी चओ था तव्हां उन्हनि जा इख़्तिलाफ़, उहो अलाह थो ॼाणे। मां त अञा कल्ह को ॾींहुं आहे हिकिड़ी मुलाक़ात कई आहे आगा साहिब सां, पर गुलाम अब्बास मरखियाणी आहे दोस्त आहे, ज़मीनदार आहे, ॻोठ जो चङो मुड़ुसु आहे। उन आगा सिराज खान जी दावत कई 2-3 ॾींहंनि खां पोइ मुंहिंजी मुलाक़ात खां पोइ। उन मूंखे दावत ॾिनी, मां वियो हुउसि, ॾाढो उन मूंखे मान ॾिनो। उते स्टेज ते विहारे आगा साहिब सां गॾु वेठासीं, कचहरी थी। उते जेको मां महसूसु कयो त कमारिया ख़ानदान जो को बि फ़र्द न हुयो। उनमां मां महसूसु कयो त शायदि हिननि में अंदरां के इख़्तिलाफ़ आहिनि जो उहे न आया आहिनि। आगा साहिबु आहे, ॿियो तालके जी सॼी क़यादत या ज़मीनदार या मोज़िज़ माण्हू तक़रीबन मौजूदु हुया, कमारिया साहिबु न हुया। जेको गुज़िरियल जनरल इलेक्शन हुई, अवां बि महर ग्रुप में ऐलान कयो, होॾां जेको असराई गुलाम रसूल साहिबु उन बि माना होॾां ऐलान कयो, ऐं काफ़ी तव्हांजे महिनतुनि जे बावजूद बि आख़िर महर खे को वोट त कोई कोन पिया एतिरा ख़ातिर ख़वा जेतिरा वोट हुनखे उमेद हुई। अदा हाणे सिराई गुलाम रसूल जी ॻाल्हि आहे त असुलु असांजो पगदार सिराई महमूद ख़ान सियाल हुयो, उहो गुज़ारे वियो। हे उनजो फर्ज़ंद आहे। पगदार घराणो या ज़मीनदार घराणो उहे आहिनि। असां ग़रीब घराणे जा ईअं सम्झो त उन्हनि जो राज आहियूं। बाक़ी हाणे पढ़ी लिखी मुंहिंजो पीउ पढ़ियो, मां पढ़ियो आहियां, उहो बि डॉक्टर थियो, मां या ॿिया 100 आहिनि या मथे महिनत कईसीं, 5 रुपया कमाया आहिनि, इज़त वरिती आहे, त उहो अलॻि ॻाल्हि आहे। बाक़ी असांजो पगदार सिराई महमूद ख़ान सियाल हुयो। उन सां आगा सिराज खान जी वॾनि खां वठी वास्तो, उनजो आगा सलाहुद्दीन ख़ान भाउ हुयो, उनजो दोस्त हुयो। पोइ सिराई साहिबु उन सां गॾु हूंदो हुयो, पोइ असां बि उन सां हूंदा हुआसीं। पर हिम्मत अली ख़ान सां गॾु जेको दोस्ती वास्तो बाबे जो थियो त ॿुधायो मां त 3 भाउ सम्झंदा आहिनि बाबे खे। उन हिसाब सां पोइ असां कमारिया ख़ानदान सां हुयासीं। रही ॻाल्हि वोटनि जी, त ॻोठ जो चङो मुड़ुसु उहो, ज़मीनदार उहो। असां न, मां न चङो मुड़ुसु आहियां, न को एॾो ज़मीनदार आहियां, बसि हिकु डॉक्टर आहियां, रोज़ी कयां थो। पोइ मां सोशल तंज़ीमुनि में रहियो आहियां, डिस्ट्रिक्ट लेवल ते सोशल वेलफेयर जो चेयरमैन बि 5-7 साल रहियो आहियां। मां फिलहाल कमु तंज़ीमी कमु कया आहिनि, पोइ तंज़ीम जे हिसाब सां हलूं था। हाणे बि मां आगा साहिब सां या महर साहिब सां को ड्राड़ न आई आहे त मूं वटि 5 वोट 50 वोट या 500 वोट 5000 वोट आहिनि। उनखे जेको आहे मुंहिंजो जेको सिर आहे उहो हुननि सां गॾु आहे। मां महिनत कयां थो। मां हुननि खे इहो न चयो आहे त मुंहिंजा वोट आहिनि या मुंहिंजे वोटनि ते तव्हां खटी ईंदव या मुंहिंजे वोटनि ते तव्हां हाराईंदव। जेको ॾखण आहे उहो जीतण खे टाउन बि सेंशन थी आहे, त अवां जेको आहे थोरो घणो ॾखणनि जी टाउन जी सियासत बि करणु चाहियो था? मां पहिरियां त घोसबत ख़ान जे तरफ़ां ज़िले काउंसिल ते मेंबर जे सीट ते बीठो हुयुसि। जेको शहर जे लाइ जेको मुंहिंजो हाल आहे मां कमु कयो आहे ॾखण शहर में, ग़रीबनि जो बिजली जे हिसाब सां, गैस जे हिसाब सां, ड्रेनेज जे हिसाब सां, या ॿिया जेके सना सुका मसइला उन जे हिसाब सां आहे। मां पढ़ियल लिखियल माण्हू आहियां। मां चाहियां थो त माण्हुनि में, नौजवाननि में शऊर आणियां। शहर में जेके मसइला आहिनि बदअमनी जे हिसाब सां या ॿिया जेके इशू आहिनि उन्हनि ते पढ़ियल लिखियल गॾु खणी शहर जे सुधारे लाइ, शहर खे सुठो बणाइण लाइ किरदारु अदा कयां। ईअं त हाणे
ज़िंदगी जेको आहे जानवर बि आहिनि गाह खाई सॼो ॾींहुं गुज़ारनि था। असां इंसान आहियूं ऐं जेकॾहिं असां ॿिए जे लाइ न सोचूं या कयूं त पोइ त जानवर असां में छा रहियो। हाणे बि जेकॾहिं आगा सिराज ख़ान आहे या गौसमल ख़ान महर आहे, जेकॾहिं उहो चवंदा, मुंहिंजी का दिलचस्पी इन में न आहे, उहे चवंदा या को अहिड़ो माहौल जुड़ियो ऐं मूंखे चवंदा कंहिं बि उहिदे ते हुकुम कंदा त मां इनकार कोन कंदुमि। खटणु हाराइणु उहो अलाह जे तरफ़ां आहे। बाक़ी जेसिताईं इंसान जी पंहिंजी ज़ाती तौर ते ख़्वाहिश न हूंदी आहे त उन तरफ़ पेशकदमी बि न हूंदी आहे। ऐं ज़ाहिर ॻाल्हि आहे जॾहिं ख़्वाहिश रखंदव ओहिड़े क़िस्म जो ग्राउंड ठाहींदव, माण्हुनि सां तालुकात जोड़ींदव, पंहिंजी अवामी पज़ीराई हासिलु करण जे लाइ, अवाम में पज़ीराई हासिलु करण जे लाइ स्ट्रगल कंदव त ज़ाहिर ॻाल्हि आहे उन खां पोइ तव्हांखे मथां बि सपोर्ट मिलंदी। उन हवाले सां तव्हांजो छा ख़्यालु आहे त तव्हां पेशकदमी कयो पिया, वर्किंग कयो पिया? और शहर में जेके सना सुका मसइला थियनि था या जेको मुंहिंजो वित आहे त मां उहे कमकार उहे करायां थो, ग़रीबनि जी हेल्प कंदो आहियां। जेको ॾुख सूर में ईंदो आहे मूं ॾे त उन सां गॾिजी पोइ के कम थींदा आहिनि के न थींदा आहिनि। जेतिरो वित आहे उहो कयां थो। हाणे अलाह साईं काइनात खे हलाए थो, उहो ॼाणे थो जेका मख़लूक आहे। सो सियासी हिसाब सां बि मुंहिंजो एॾो को वित न आहे। अलाह साईं काइनात खे हलाए थो, मसइला हल करे थो। सियासतदान वॾा वॾा वेठा आहिनि, मुंहिंजी का हैसियत एॾी वॾी न आहे। पर जेकॾहिं उहो सियासतदाननि जो मूं ते शफ़क़त जो हथु रहियो ऐं मूंखे इन जे लाइक़ु सम्झूं त मां बिस्मिल्लाह करे जिथे चवंदा मां बीहंदुसि, कमु मां कयां थो पियो। बाक़ी मूंखे एतिरी वसियत कोन्हे त मां हिन शहर जा अॼुकल्ह ॾिसो था माण्हू घर में 4 भाइर आहिनि त उहे बि सेट न आहिनि। उन्हनि जा मसइला हल नथो करे सघे त हेॾो शहर या यूसी या टाउन जा सभु मसइला मां किथां हल करे सघंदुसि। न वरी मुंहिंजी को माली पोज़ीशन एॾी आहे या मां को एॾो जागीरदार आहियां। बाक़ी वितार जेका ख़िदमत आहे मां कयां थो। वॾी महिरबानी तव्हांजी साईं, असांखे तव्हां क़ीमती टाइम ॾिनो। तव्हांजी महिरबानी आहे, तव्हां टाइम कढी मूंखे हिन जे लाइक़ु सम्झो। तव्हां बि जेको आया आहियो हिन महिल मूंसां मिलिया आहियो, मूंखे हिन जे लाइक़ु सम्झो त मां पंहिंजा लफ़्ज़ ॻाल्हायां, पंहिंजो मौक़िफ़ तव्हांजी वॾी महिरबानी। खैर नाजरीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़, स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।